हेलो फ्रेंड्स, मां कोमल मीरचंदानी तव्हां सभिनि खे मुंहिंजो प्यार भरो जय झूलेलाल। अॼु मां तव्हां सां तमामु सुहिणी ख़ुशख़बरी शेयर करे रही आहियां। मूंखे ॿुधाइण ते ॾाढी ख़ुशी थी रही आहे त सीता सिंधु भवन पहिरियों दफ़ो सिंधु आइडल जो आयोजन करे रहियो आहे। दोस्तों, ही तमामु सुहिणी कोशिशि आहे पंहिंजे सिंधी कल्चर खे अॻियां वधाइण जी, सिंधी पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ खे अॻियां वधाइण जी। ऐं एज़ अ सिंगर ही सिंधी ॿारनि लाइ जेका सिंगिंग में इंट्रस्ट रखंदा आहिनि हुननि लाइ तमामु सुहिणी अपॉर्चुनिटी आहे त हू पंहिंजे टैलेंट खे हुननि खे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। असां ॾाढो ॾिसूं था कि असांखे ॾाढो सुहिणो रिस्पॉन्स मिली रहियो आहे हिन प्रोग्राम लाइ। मुंहिंजो सभिनि ॿारनि खे जेका बि सुहिणा सुहिणा कलाकार हिन में भाॻु वरितो आहे हुननि खे मुंहिंजो बेस्ट विशिस मुंहिंजियूं ऐं तमामु शुभकामनाऊं सीता सिंधु भवन खे मुंहिंजे पारां। त बस आख़िरी में ॿ लाइनूं चईंदसि हिन प्रोग्राम लाइ। हर क़ौम जी सुञाणप तिन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप तिन जी ज़ुबान आहे। ज़िंदा तू सिंधी आहीं जैसी आ तुंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। जय झूलेलाल।